ॿारनि जी तरबियत ऐं तइलीम जे हवाले सां माण्हुनि खे उथारणु खपे त जीअं असां सुठा डॉक्टर, सुठा इंजीनियर, सुठा वकील, सुठा साइंसदान पैदा करे सघूं। पर असां चऊं था त इहे उन लाइ ज़रूरी आहे त सिंध जो माण्हू हाणे पंहिंजी धरती जी मालिकी जे लाइ मैदान में निकिरी अचे। जीअं तारीख़ में असांजे बुज़ुर्गनि बहादुर पतदनि पंहिंजा सिर ॾेई सिंध जी सींध खे संभालियो आहे, त अॼु बि अहिड़ो वक़्तु अची वियो आहे। ही जेके ख्वाब पिया ॾिसनि त असां सिंध तक़सीम कंदासीं, उन्हनि खे ॿुधाइणु चाहियां थो त सिंध मां जी कुख अञा सुंड नाहे थी। सिंध अॼु बि गैरतमंद पुट ॼणे पई जेके पंहिंजे वतन जी, पंहिंजे धरती जी हिफ़ाज़त जे लाइ पंहिंजे सिरनि जा नज़राना ॾींदा। सिंध जा सूर्य पुट अॼु बि मौजूदु आहिनि। उन करे जीअं सिंध क़ौमी महाज जे कारकुननि जो काफ़िलो वठी सिंध जे हर गैरतमंद माण्हुनि जे ॻोठनि में, बाज़ारनि में, शहरनि में, घरनि ते वञी इहा सदा कयूं था, बाबा वोट जंहिंखे वणे वञो। असां तव्हांखां वोट वठण न आया आहियूं, न कंहिं वोट वारे जी सिफ़ारिश करण आया आहियूं, न कंहिंजी वर्क करण आया आहियूं। असां तव्हांखे ॿुधायूं पिया त ही धरती असांजी माउ आहे। कंहिं शाइर जियां त मां बाकारे हलियो वेंदुसि, जे सॾु न ॾींदे त छा थींदो, मौत मुंहिंजी जी हिकिड़ी आहे, जे भाउ न थींदे त छा थींदो। ही धरती असांजी माउ आहे। सिंध असांजो तारीख़ी वतन आहे। सिंध सिंधी क़ौम जी धरती आहे। उन धरती ते अॼु वार आहे, उन धरती जो अॼु वजूद अॼु ख़तरे में पइजी वियो आहे। अॼु जेकॾहिं न उथियासीं, कंहिं शाइर जियां त सिंधड़ीअ सॾु कयो मूंखे अॼु मरण जो, मतां वेही माठ करे चरिया करे चयो, हीउ जे वक़्तु वियो त सतई नसल सूर में। सॼी साहेली पटी तव्हांखे ते कब्ज़ो आहे, पर सॼी सिंध में हुननि जूं निगाहूं टुटल आहिनि। उन करे सिंध खां सवाइ ॿी धरती तव्हांजी न आहे जिते तव्हांखे पनाह मिलंदी। असां चऊं था त पंहिंजो मुस्तक़बिल, पंहिंजे बचनि जो जेकॾहिं मुस्तक़बिल बचाइणु चाहियो था त पोइ तव्हांखे मैदान में निकिरणो पवंदो। कुंड में वेही रोईंदो, ओताक में वेही सिंध जे जातियुनि जो ज़िक्र कंदो, चुल्ह जे पाड़ में वेही कंहिंसां सुस कंदो, तननि ते निकिरी मालिकी करणी पवंदी। सिंगार क्या सूर्य वरी सिंगार क्या खुश थी चढ़ाते